रोहिड़ी में जगह जे मामले तां डेरन पंहिंजी भाॼाई खे तशद्दुद जो निशानो बणाए लटा लीड़ूं लीड़ूं करे छॾिया। मुतासिर औरत सोनिया मीराणी मुड़ुस ऐं मासूम ॿारनि सां गॾु इंसाफ़ लाइ रोहिड़ी प्रेस क्लब पहुती एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे दौरान मुतासिर औरत सोनिया मीराणी ऐं संदसि मुड़ुस आमिर मीराणी जो चवणु हो त हुननि पंहिंजी सस खां 20 लखनि में रहण लाइ जगह ख़रीद कई हुई, जंहिंजा 4 लख बकाया पैसा रहतू हुआ। अॼु संदसि ॾेरनि मोहसिन मीराणी, तालिब मीराणी, मुनीर मीराणी ऐं सकलेन मीराणी घर अंदरि दाख़िल थी तशद्दुद जो निशानो बणायो ऐं वारनि खां पकिड़े घर खां ॿाहिरि कढी रोड ते उछलायो ऐं तशद्दुद दौरान हिन जा कपिड़ा लीड़ूं लीड़ूं थी विया। रस्ते वेंदड़ पाड़े जे माण्हुनि पए तमाशो ॾिठो। मुतासिर औरत सोनिया मीराणी जो वधीक चवणु हो त हूअ मुड़ुस सां गॾु रोहिड़ी थाणे ते दांह खणी पहुती, पर रोहिड़ी पुलिस खेसि हिकु न ॿुधी। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां एसएचओ रोहिड़ी हिननि खे कुर्सियुनि ते विहारे चांहि ऐं सिगरेट पीआरींदो रहियो। मुतासिर औरत सख़त एसएसपी खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी अणधुरी इंक्वायरी कराए खेनि इंसाफ़ फराहम करण सां गॾु तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची